बलोचिस्तान के इलाइक़े ज़ोब में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेड़ में मेजर समेत जवान शहीद। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त ॻुझी इतला ते ज़ोब में कार्रवाई दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। चकरिन में हिकु मेजर ऐं हिकु जवान शहीद थी वियो आहे। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद हथिया विया आहिनि। इसराइली फ़ौजी ग़ज़ा में टे ॾिहाड़े भी हथे ख़ाली फ़लस्तीनी शहरनि ते बमबारी। केतिरियूं इमारतूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील। यहूदी फ़ौज तरफ़ां इलाइक़े जी मुकमल नाकाबंदी। बिजली खुराक ऐं ॿारनि बंदि करण जो हुकुम। इसराइली बमबारी जे नतीजे में ॿारनि समेत 560 फ़लस्तीनी शहीद, 3000 खां वधीक ज़ख़्मी। हमास जे वेढ़ाकनि जी इसराइली फ़ौज सां छिती वेढ़। मारिजियल इसराइली शहरियुनि ऐं फ़ौजियुनि जो अंग 800 खां वधी वियो। केतिराई इसराइली शहरी ऐं फ़ौजी अञा बि हमास जे वेढ़ाकनि वटि कैद। इसराइल तरफ़ां कैदियुनि जी आज़ादी लाइ ॻाल्हियुनि जी तरदीद। इसराइल ऐं फ़लस्तीन विच में छिकताण वारे मामले ते गॾियल क़ौम जे सलामती काउंसिल जो इजलास बिना नतीजे ख़त्म। गॾियल क़ौम जे सलामती काउंसिल जे बंदि कमरे में इजलास दौरान मेंबर मुल्कनि में इत्तिफ़ाक़ न थी सघियो। अमरीका ऐं इसराइल जे मुतालबे बावजूदि केतिरनि मेंबरनि तरफ़ां हमास जे हमलनि जी मज़म्मत खां इनकार। GDA वफ़द सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर सां मुलाक़ात करे चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो। आम चूंडूं कराइण ते मकानी नुमाइंदनि जा इख़्तियार मुअत्तल करण जो मुतालबो। फ़हमीदा मिर्ज़ा जो चवणु आहे त आम चूंडुनि ताईं मकानी इदारनि जे नुमाइंदनि जा इख़्तियार मुअत्तल कया वञनि। चूंडुनि में इलेक्शन कमीशन जो किरदारु अहम आहे, पर चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खे बि मामिलो ॾिसणु घुरिजे। सिंध जी निगरान हुकूमत बि PPG हुकुम जो तसलसल आहे। सकरन वेझो माड़ी जलबाणी वाक़े बाबति जांच कमेटी तरफ़ां मारिजी वियल 4 ॻोठाणनि जे वारसनि ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद। वाक़े वारे हंध जो मुआइनो। जांच टीम जे सरबराह ख़ालिद हैदर जो चवणु आहे त माड़ी जलबाणी में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस आहे। मारिजी वियल ॻोठाणनि जे वारसनि ऐं ज़ख़्मी ॻोठाणनि जा बयान कलमबंद कया विया आहिनि। वाक़े जी मुकमल जांच करे इंक्वायरी रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले कई वेंदी।